नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची में जाली डोमिसल वारे मामले ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जो एहतजाज, मुश्ताक सिरकी समेत सभी कारकुन गिरफ़्तार। जाली डोमिसाल स्कैंडल ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। कराची में सिंध सेक्रेटेरिएट 12,000 माण्हू जो मुज़ाहिरो। सियासी समाजी ऐं क़ौम परस्तनि तंज़ीमुनि अवामी तहरीक JUI वकील तोड़े सिविल सोसाइटी जे मुज़ाहिरे दौरान सिंध सेक्रेटेरिएट जा दर बंदि कया विया। मुज़ाहिरीन सूबाई असेंबली खां पैदल मार्च कंदे सिंध सेक्रेटेरिएट कबूतर चौक वटि पहुचण ऐं नटण उर्स में धरणो हयो। मुज़ाहिरीन तरफ़ां ॿिनि सूबनि जे शहरनि खां जारी कयल डोमिसाल रद्द करे ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे। होॾां कराची में जाली डोमिसाल स्कैंडल ख़िलाफ़ एहतजाज धरणे ते पुलिस लाठी चार्ज, वाटर कैनन ऐं शेलिंग जो इस्तेमालु कयो। पुलिस ताक़त जो मुज़ाहिरो कंदे सीनियर सहाफ़ी मुश्ताक सिरकी समेत सभई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।